नाज़रीन, छाछरो में समाजी तंजीम सोशल रिफॉर्म्स सरपारकर पारां बेहतर नौजवान बेहतर पाकिस्तान के उनवान हेठ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबन से ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले से ॾिसूं था बरकत अली बजीर की रिपोर्ट। छाछरो में नौजवान सोशल रिफॉर्मर्स सरपारकर की टीम के अगवाननि इम्तियाज़ नूर कुंबर, मंजूर गज्जू और ॿियनि जी अगवानी हेठ बेहतर नौजवान बेहतर पाकिस्तान के इनवान हेठ करायल कॉन्फ्रेंस में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र और फ़लसफ़े के माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें नौजवान के पंहिंजी सलाहियतुनि के उजागर करण जो मौक़ो ॾिनो हुयो। कॉन्फ्रेंस में शरीक छाछरो टाउन चेयरमैन मीर मुर्तज़ा बजीर, असिस्टेंट कमिश्नर अली हैदर शेख, मुख्तियारकार छाछरो सालम समेजो और ॿियनि समाजी अगवाननि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त यो बेहतरीन हिकिड़ो इवेंट छाछरो शहर में मुनक़द थी रहियो आहे। इन इवेंट में जेको बि आइडियाज़ आहिनि, इन आइडियाज़ सां मौक़ो तव्हांखे मिलियो आहे, इन मौक़े ते तव्हां इम्प्लीमेंट कयो ऐं तव्हांखे हिकिड़ो बेहतरीन इहे मौक़ा तव्हांखे अॻे तरक़ी ते रस्ता आसान कंदा। इन अखियुनि ते जेको इवेंट ईंदा इन्हनि ते इम्प्लीमेंट करे तव्हां पंहिंजो छाछरो के जी बेटर यूथ आहे उहो बणिजी करे बेटर पाकिस्तान जो बुनियादु रखो। महिरबानी। थ्रू नौजवाननि खे मुंहिंजो इहो पैगाम आहे त पंहिंजा जेको यूथ आहिनि, पंहिंजा जेके स्किल्स आहिनि उनखे इम्प्रूव कनि ऐं असांजे जेके बि टेक्निकल साइड ते आहिनि या जेके आहिनि वोकेशनल साइड ते उनखे इम्प्रूव कनि। उन सां गॾोगॾु जेके हिन क़िस्म जा जेके ऑनलाइन बिज़नेसिस आहिनि उन्हनि जे लाइ तमामु घणो जेको पंहिंजो कंट्रीब्यूशन कनि त जीअं वधि खां वधि पंहिंजी हू अर्निंग करे सघनि। नौजवान खुद इस तरह के सेमिनार्स कंडक्ट करें और उसमें पार्टिसिपेट करें, और जो एडमिनिस्ट्रेशन है, पेरेंट्स और टीचर्स के अलावा जो एडमिनिस्ट्रेशन है वो इनको सपोर्ट करे। जब इस तरह के प्रोग्राम्स कंडक्ट किए जाएंगे तो यूथ ऑटोमेटिकली मोर कॉन्फिडेंट हो जाएगी और वेल अवेयर हो जाएगी। यूथ बेसिकली जो बैकग्राउंड एरिया से बिलोंग करती है, जिनका एक्सपोजर इतना नहीं है शहरों में और जिनका एक्सपोजर इतना नहीं है वेरियस फील्ड्स में, उनके लिए इस तरह के प्रोग्राम बहुत ज़्यादा हेल्पफुल। प्लेटफॉर्म ते जेको प्रोग्राम मुनक़द कयो आहे असांजे नौजवान दोस्तनि, उन मां असां इहो मैसेज ॾियो था असांजे नौजवाननि खे त तव्हां अॻिते अचो, तव्हांजे लाइ घणा ई मौक़ा आहिनि ऐं इन यूथ रिफॉर्म सपोर्ट जे प्लेटफॉर्म तां तव्हां अॻिते अचो ऐं थर खे जेको थर जे नौजवान खे उजागर कयो, थर खे उजागर कयो ऐं पंहिंजी स्किल्स खे जेको सो अॻिते आणण जे लाइ हिकिड़ो तव्हांखे प्लेटफॉर्म मुहैया कयूं था। हीउ हिकिड़ो प्रोग्राम अॼु न आहे पर असां हर टाइम अवेलेबल आहियूं। इन इहा हिकिड़ी ख़ुशि ॻाल्हि आहे। इन में असां यूथ खे पैगाम ॾींदासीं, ख़ासि करे असांजा जेके ॻोठनि खां असांजा टैलेंटेड यूथ आहे उनखे इहो ई मैसेज आहे त उहे पे बैक कनि पंहिंजे एरियाज़ खे ऐं उते जेका लिकियल टैलेंट आहे उनखे शो कनि ऐं उहे उनखे अॻियां वठी वञनि ऐं पंहिंजे इलाइक़नि खे पे बैक कनि ऐं उन्हनि खे ऑन कनि ऐं बेटर यूथ हूंदी त असांजो बेटर पाकिस्तान हूंदो। कंहिं बि क़िस्म जी सपोर्ट खपे, अहिड़ा प्रोग्राम असां मुनक़द ई उन्हनि लाइ कराया आहिनि त उन्हनि खे हिकिड़ी स्टेज मिले ऐं हू पंहिंजी सलाहियतनि खे हिते अची उजागर कनि ऐं पंहिंजे मुल्क जो भलो कनि। असांजे मुल्क जे लाइ इंतहाई ज़रूरी आहे त नौजवान मुल्क जा बाह बेली थी बेहनि ऐं तरक़ी में किरदार अदा कनि। हीउ प्रोग्राम आहे नौजवाननि जे लाइ, उन्हनि जे लाइ असां ही मुनक़द करायो आहे त जीअं अॻिते हली इन मुल्क जी तरक़ी जा ज़ामिन बणजनि। वॾी महिरबानी। जो चवणु हो त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि त जीअं नौजवान के अॻिते अचण जो मौक़ो मिली सघे ऐं नौजवाननि सां ई मुल्क जी तरक़ी आहे। तक़रीब में शरीक सियासी समाजी अगवाननि, तैलीमदाननि, लेखकनि, शाइरनि, मक़ामी फ़नकारनि, नौजवाननि ऐं सहाफ़ियनि खे मञता एवार्ड पिणु ॾिना विया। बरकत अली बजीर, आवाज़ न्यूज़, छाछरो।